नाज़रीन खे अहम ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो वेझो ॻोठ सिद्दीक़ लाखो में जॻह किरण जे नतीजे में 5 ॼणा मलबे हेठां दॿिजी विया, 4 ॼणा फोत थी विया। SS न्यूज़ जे रिपोर्टर अता हुसैन मल्हा मूजिबि आसपास जे माण्हुनि फौरी तौर पहुची दॿिजी वियल माण्हुनि खे कढी ॻणती जोगी हालत में तालक अस्पताल नियो वियो। ॻोठ समेत कंडियारो ॾांहुं ईंदड़ रस्तो पाणी हेठि हुजण सबबि देरि थियण करे ज़ख़्मी सलीम लाखो, मोहम्मद कासिम लाखो ऐं अब्दुर्रहमान लाखो ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फोत थी विया, जॾहिं त ॿिनि ज़ख़्मियुनि उमेद अली ऐं आसिफ़ लाखो खे तालक अस्पताल दाख़िल कयो वियो, जिते पिणु ज़ख़्मी आसिफ़ लाखो ज़ख़्म जा सूर न सहंदे फोत थी वियो। नाज़रीन खे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदा हलूं त कंडियारो वेझो ॻोठ सिद्दीक़ लाखो में जॻह किरण जे नतीजे में 5 ॼणा मलबे हेठां दॿिजी विया, 4 ॼणा फोत थी विया। SS न्यूज़ जे रिपोर्टर अता हुसैन मल्हा मूजिबि आसपास जे माण्हुनि फौरी तौर पहुची दॿिजी वियल माण्हुनि खे कढी ॻणती जोगी हालत में तालक अस्पताल नियो वियो। ॻोठ समेत कंडियारो ॾांहुं ईंदड़ रस्तो पाणी हेठि हुजण सबबि देरि थियण करे ज़ख़्मी सलीम लाखो, मोहम्मद कासिम लाखो ऐं अब्दुर्रहमान लाखो ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फोत थी विया, जॾहिं त ॿिनि ज़ख़्मियुनि उमेद अली ऐं आसिफ़ लाखो खे तालक अस्पताल दाख़िल कयो वियो, जिते पिणु ज़ख़्मी आसिफ़ लाखो ज़ख़्म जा सूर न सहंदे फोत थी वियो।